दोस्तों पाण मौजूद आहियूं ॾेई शहर लॻे अडूरी टेल ते ही मोहम्मद सिद्दीक जो मल्हाह जो ॻोठ आहे। उते तक़रीबन रात तक़रीबन को 1 बजे धारे नामालूम माण्हुनि जे हवाले सां ॻाल्हि कनि पिया त उते इन घर के बाहि लगी है। हिन जो चवण आहे त हिन घर में जेको भी सामान पियल हो उहो अलो तड़ो सड़ी रख थी वियो आहे। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया कैमरा शूट में तो समूरो सामान अलो तड़ो जेको हिन जो उहो सड़ी रख थी वियो आहे। हिन जो चवण आहे त कोई लगभग ₹1 रुपए धारे का मालियत है जेका असांजी हिन घर में सड़ी रख थी वई है। ₹1 रुपए धारे जो जेको असांजो आहे उहो नुक़सान थियो आहे। रात जो 1 बजे धारे हिन घर के बाहि लगी है। हिन ॻोठ जा समूरा माण्हू हिते मौजूद आहिनि। अचो त पुछूं था। घर जा धणी बि हिते मौजूद आहिनि। अचो त पुछूं था उन्हनि खां त उन्हनि जो मौक़िफ़ छा आहे ऐं हुननि किन माण्हुनि खे हिते बाहि लॻाईंदे हिननि जे लोढ़े या हिननि जे घर खे ॾिठो आहे, उन्हनि माण्हुनि खे सुञातो आहे या सिर्फ़ु शकी बुनियादनि ते जेको आहे उहे ॻाल्हि कनि था त असांजे जेको सो घर खे बाहि लॻी आहे। अचो त पहिरीं अमा हिकिड़ी बीठी आहे, उनखां पुछूं था ऐं पोइ ॿियनि माण्हुनि खां पुछंदासीं। जीअं मां अबा मुंहिंजा छोकिरा चरनि ते पुलिस आई हुई, उन्हनि खे पुलिस खां असां भॼाए छॾियो आहे। उहे वीचारा भॼी विया ऐं मायूं वठे त थले ते पई हुईसि। हिते मुंहिंजो भाइटो सुतो पियो हो, उन ॾिठो को माण्हू उन घोड़ा घोड़ा करे दाऊं करे भॻो आहे। आयो आहे अची हिते वीचारे दौड़ कई आहे, हुन ते बंदूक रखी अथनि। वधीक लारियूं करे असां वञी बाहि उंजाई आहे। वधीक न को मूं माण्हू सुञाता न को कया आहिनि। बाक़ी असां सिर्फ़ु 2 सुञाता आहिनि। सिर्फ़ु मुंहिंजे भाइटे सुञाता आहिनि। आऊं अखियुनि खां अंधी थी वयसि। मुंहिंजे बचे जे घर खे बाहि लॻी पई। केतिरो नुक़सान थियो हूंदो तव्हांजो जेको घर सड़ियो आहे? कहिड़ो सामान पियल हो ऐं केतिरो नुक़सान थियो आहे? इन्हनि जो तक़रीबन पंहिंजो जाम थी वियो हूंदो, ₹1 खनि जो थी वियो। असीं ग़रीब आहियूं, जज असां वटि कोन्हे ₹1.5 जेतिरो सामान हो घर में। तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? तव्हां ॻोठ से आहियो त कहिड़े टाइम ते बाहि लॻी आहे ऐं केतिरा माण्हू विया आहिनि बाहि ॾियण खे? तव्हां माण्हू सुञाता आहिनि त सिर्फ़ु शकी बुनियादनि ते तव्हां सॼी ॻाल्हि ॿोल कयो? बाबा इहो टाइम राति जो 12-1 जो हो। 2 माण्हू असां सुञाता हुआ, जंहिंमें हिकु रज़ाक दल हो ऐं ॿियो बाबू थेबो। ठीकु आहे न। अने ॿिया जेके हुआ ॿार मुंहुं ॿधियो बीठा हुआ ऐं छोकिरो असांखे टिप ॾेई जेॾी महिल उथियो आहे हुन ते हुननि बंदूक जले बीठा हुआ। ठीकु आहे। टपट खणी वञो, अञा हिते बि वेठा आहियो ऐं इहो अॼु तव्हांजे घरनि खे बाहि पिया ॾियो पर सुभाणे तव्हांखे जानी नुक़सान बि थींदो। ईअं करे ऐं निकिरी हिते हिन दाऊं कयूं, बाहि वॾी थी, पोइ राति जा माण्हू आहे उहो निकिरी विया हले। अच्छा, तव्हांजो मौक़िफ़ छा आहे त कहिड़े टाइम ते बाहि लॻी हूंदी? तक़रीबन केतिरो हुनजो नुक़सान थियो आहे? इन शाहिदियूं जेके आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? साईं बाग ते इहो राति जो 1 बजे थियो आहे। राति जो असांजो पासे में ॻोठ आहे, हिननि वठी घोड़ा कई असां हिते पहुची वियासीं ऐं हिते जा जेके बि माण्हू हुआ उहे सभु अची विया हिते। ऐं राति जो जेको ॾेई थाणे ते मूं पाण ख़ुदि फ़ोन कयो त हुननि चयो त असां वटि मोबाइल कोन्हे, असां अचूं कोन था। हुननि ख़ुदि जवाबु ॾिनो त मुंहिंजो साईं हीउ जेको हेॾो वॾो नुक़सानु थियो तव्हांखे हिते अचणु खपे। हुननि चयो असां कोन था अचूं ऐं जेको तव्हांजी मर्ज़ी आहे। DSP सां ॻाल्हायो वञे, DSP सां ॻाल्हायो वञे त असां वरी उन सां बि ॻाल्हायो, उन्हनि बि इनकार करे छॾियो त असां वटि हेसी ताईं में का बि जेको कार्रवाई कोन कई वई आहे। हेसी ताईं तव्हां जेका माना तक़रीबन को हिनखे 14-15 कलाकनि खां 16-20 कलाक थियनि पिया त को चूंडल नुमाइंदो, को के आला इख्तियारियूं या को जेको आहे सो DSP SSP या इंतज़ामिया तरफ़ां को तव्हांजो नोटिस वरितो आहे हिन ॻाल्हि जो? जेके तव्हां चओ पिया उनजे ख़िलाफ़ का NC को FIR या ॿियो को इंतज़ामिया जेको तहरुक में आई आहे या न? न केरु वठी कोन थो न साईं, केरी कोन आयो आहे। हाणे ते हींअर विया त हुननि खे हींअर रवानो करे छॾियो वापसी करे। तव्हांजे ॿारनि ॾिनी आहे, इहो कूड़ पिया करे इल्ज़ाम पिया ठाहियो। अमां हीअ बाहि जंहिं महिल लॻी हुई तव्हां छा महसूसु कयो त केतिरा माण्हू हुआ, केतिरा माण्हू बाहि ॾिनी आहे, कहिड़े टाइम ते बाहि लॻी आहे? 12-1 जो टाइम हो। असीं निंड मां उथियासीं। 2 माण्हू असां सुञाता, ॿिया असां सुञाता कोन। मुंहुं ॿधो पियो, बंदूकूं हथनि मंझि डोड़ंदे भॼंदे ॾाढो तीलियूं ॾींदे घरनि खे भॼी विया। निकिरो न सुभाणे असां जीअं मुंहिंजी लॼा लूट कंदासीं। इहो हालत असां खां ॻाल्हायो नथो थिए। 8 असांजा भाती उन्हनि ते FIR कटियूं पयूं आहिनि। बच्चा घर में अकेला हुआ। असीं ज़ाइफ़ा हुयूंसीं। असां सां एॾो गज़ब ज़ुल्म थियो आहे। अञा असां सां का बि असांजी वारदात कोन थी आहे। असांजी बच्चनि जी इहा रीह पई पई। असां ते कुझु बि का बि असांजी वारदात कोन थी आहे। असांजे लाइ सरकार बसि बाबा असीं चऊं था मरी वई, असांखे किनारा माण्हू कनि। ॿियो असीं अबा छा करियूं भला, छा करियूं? सुबुह रड़ियूं करे करे राति खां 1 बजे ताईं सिॼ अची लथो। अञा असांजो को बि धणी कोन थियो आहे। बा ॿियो छा कयूं बाबा? तव्हां हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, मल्हाह बिरादरी जे औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उन्हनि जे मर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। असां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर वरी ॾेखारियूं पिया। हीउ उहो घरु आहे जंहिंखे राति जो 12-1 बजे हिननि जो मौक़िफ़ आहे त को 3-4 माण्हू ॿाहिरि बीठल हुआ ऐं 2 माण्हू अंदरि आया आहिनि जिन बाहि ॾिनी आहे ऐं उहे माण्हू असां सुञाता आहिनि। अञा ताईं
कोई 20 कलाक गुज़रनि पिया, 20 कलाक हादसे खे गुज़रनि पिया, अञा ताईं हिन जो चवणु आहे त न कोई चूंडियल नुमाइंदो, न कोई MPA, न MLA, न इंतिज़ामिया का तहरुक में आई आहे, न ई वरी हिन ॻाल्हि जो को नोटिस वरितो आहे। दोस्तो पाण मौजूदु आहियूं हाणे ॾेई शहर जे पासे में अडूट जेल लॻ। हिते कुझु ॾींहंनि खां वठी मल्हार बिरादरी ऐं थेबा बिरादरी विच में वाटर तां जेको तकरार हलंदल आहे, कुझु ॾींहंनि खां थेबा बिरादरी जेको वाटर आहे उनखे लटियो वियो आहे। उनखां पोइ पुलिस जेको सो तहक़ीक़ात करे ऐं मल्हार बिरादरी ते FIR बि कटे छॾी आहे ऐं जांच बि शुरू करे छॾी आहे। लेकिन राति जेके मल्हान जो ॻोठु आहे उते कुझु शरपसंद अनासर जेको आहे उन्हनि जे घरनि खे जेको आहे सो बाहि ॾिनी वई आहे। उन्हनि जो जेको सो हिकिड़ो घर जेको आहे उन में जेको अलो तलो आहे उहो सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त मल्हार बिरादरी जो जेको आहे इल्ज़ाम आहे, उनजा जेके पेरा आहिनि उहो उन्हनि जो मौक़ुफ़ आहे त असां जेको शकी बुनियादनि ते उहे थेबा बिरादरी जा माण्हू इल्ज़ाम हेठि अचनि था। लेकिन पाण मौजूदु आहियूं हींअर थेबनि सां गॾु, थेबा बिरादरी जा माण्हू पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त हू पंहिंजे जेको इल्ज़ाम हेठि जंहिं इल्ज़ाम हेठि अचनि पिया उनजी हू सफ़ाई पेश कंदा कनि ऐं इन सॼे मामले खे हू कंदा ॾिसनि ऐं हुननि जो मौक़ुफ़ छा आहे। भई 4 एकड़ असांजी बनी आहे सरवी, जंहिंजो असां वटि खातो आहे, हुन ते हुननि कब्ज़ो कयो आहे। कुझु ॾींहं अॻु में जेको सो 100 खनि माण्हू हुया, उहे हथियारबंद माण्हू वठी वाटर असांजो सर्वो जेको बनी मंझां अचे थो 2 एकड़ में हुननि लटे सफ़ा ख़तमु करे छॾियो। ऐं उन खां पोइ असांजे घर ते फायरिंग कई अथनि। 100 माण्हू हुआ हिकु जॻहि ते, 100 माण्हू ॿी जॻहि ते हुआ ऐं हुननि जेको सो कड़ो चाढ़े छॾियो आहे। ऐं उन खां पोइ वरी छा कयूं, ड्रामो ठाहियो अथनि। राति पंहिंजे घर खे पाण बाहि ॾेई 12 बजे थी 100 माण्हू हथियारबंद वठी असांजे लोड़े ते हमिलो कयो हुओ। जंहिंमहिल असीं अंदरि घर मंझि हुआसीं, 6 7 माण्हू आहियूं अंदरि घर में रहियासीं। असांजी 4 एकड़ बनी सरवी आहे, जंहिंजा असां वटि कागज़ खातो हर शइ ओके आहे। हुननि वटि का शइ न आहे, कूड़ो ड्रामो ठाहियो अथनि। हिकु हाणे असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त जेकॾहिं बनी असांखे न ॾिना तव्हांजा माण्हू असां मारींदासीं, जेकॾहिं न त असां पंहिंजा माण्हू मारे ऐं तव्हां ते जेको सो FIR कटाईंदासीं, पर छॾींदासीं न। ॿाहिरि ॾींदा आहिनि न, पाण माना पाण ॿाहिरि ॾींदा हुआ अथनि। ऐं वाटर थधि में त लटे छॾियो अथनि, उहो थधि में त तव्हां ॾिसो त कहिड़ी हालत कई अथनि। बाबा हिन ते हुकूमत कंट्रोल करे, नाहक पिया कनि। थेबा ग़रीब क़ौम आहे, सफ़ा मिसकिन आहिनि, थरिया माण्हू, ग़रीब थरिया माण्हू आहिनि, डिॼणा माण्हू। हे जेको हथियार खणियो जेको सो बिल्कुलु वाटर लटे 4 एकड़ बनी ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। त बाबा हिनखे गवर्नमेंट हिन ते कंट्रोल करे या सुबुह जो नुक़सान आहे। राति में 200 माण्हू घर जे घटियनि ते हला मला करे बीठा आहिनि, जेके थेबा घर खां ॿाहिरि कोन निकिरी सघिया आहिनि ऐं हो हमिलो करे बीठा आहिनि। माना हीअ त सरासर ज़ुल्म आहे न, हिकिड़ो ज़ुल्म आहे। त माना का बि अदालत थिए न। कांगू मना जे घर के ॿाहिरि ॾींदनि, जेको सवलो मच्छी कोन थो विकिणी सघे, उनजे घर में छा जो अलो तलो सड़ी वियो। त हथरातूं उन्हनि ड्रामो ठाहियो आहिनि। ड्रामो ठहियल आहे, हर माण्हू हिते ड्रामो ठाहींदा अथनि। बनी 4 एकड़ सरवी आहे, वाटर सप्लाई, वाटर पंहिंजे बनी वाह जे क्लास सां निकितल आहे, उहो रहो करे ॾाठो अथनि। बेगुनाह सॼो ॾींहुं इल्ज़ाम कंदा अथनि, बिना गुनाह इल्ज़ाम तलाशी कंदा असांजे बनी कंध ते वेठा आहिनि। 4 एकड़ बनी ते सरवी ते कब्ज़ो, वाटर ते कब्ज़ो। अगरि घस बि नथा ॾियनि मटण, असांजी पंहिंजी शइ में नथा मटण ॾियनि, सरकारी पटड़ी था मटण कोन था ॾियनि। कांगू जे घर में छा जो अलो तलो सड़ी वियो आहे, उन छा हो, उनजे घर में कहिड़ी मिल्कियत पहले हथ सां टांडो ॾिनो अथनि। बाक़ी इल्ज़ाम तलाशी कंदा अथनि, फिलाने टांडो ॾिनो आहे, फिलाने ॾिनो आहे, कंहिं ॾिनो आहे, कंहिं कोन ॾिनो आहे, पाण ॾिनो अथनि। दोस्तों तव्हां ॿिन्ही धुरनि जा मौक़ुफ़ ॿुधा आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया को तहरुक वठे उनखे अॻु में जो हीअ तकरार वधीक कंहिं वॾे नुक़सान ॾांहुं हलियो वञे। उनखां बहितर आहे त DC बदीन, SSP बदीन, DSP टंडो बागो ऐं चूंडियल नुमाइंदा ऐं राजूनी तौर ते जेके माण्हू आहिनि, उहे सॻारा माण्हू जेके आहिनि, उहे इन सॼे जेको मामिलो आहे उनजो नोटिस वठनि। ॿी हालत में हिते को वॾो जानी नुक़सान थी सघे थो। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़, ॾेई शहर। अगर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो ऐं अञा ताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त पोइ जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर, लाइक करियो। घंटी न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।